कॾहिं डील जी ज़रूरत नाहे। गुरुडे वज़ीर आज़म खे अवामी ताक़त सां कढी ॿाहिरि फिटो कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऐलान। संदसि जणाए त जियाला तयारी कनि वार करण जो वक़्तु अची वियो आहे। अॼुकल्ह डील जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। पीपी डील जी सियासत ते यकीन नथी रखे। लिखी डील कंदड़नि वटि शहीदनि जो क़ब्रिस्तान न हूंदो आहे। संदन डील पाकिस्तानी क़ौम सां थींदी। ईंदड़ वज़ीर आज़म ऐं वॾा वज़ीर पीपी जा हूंदा। सदर ऐं वज़ीर आज़म दहशतगर्दनि अॻियां झुकी चुका आहिनि। हुक्मरान दहशतगर्दनि खां ताज ख़ैरात घुरी रहिया आहिनि। आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि जे खून जो सौदो कयो पियो वञे। शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी वरसी वारे जलसे में आसिफ अली ज़रदारी जी सरप्राइज़ एंट्री। पाकिस्तानी अवाम जी तक़दीर हमेशा ग़रीब रहण नाहे। जेकॾहिं सोची सम्झी कम कजे त पाकिस्तान अमीर मुल्क आहे। ग़रीबनि जी तक़दीर बिलावल तब्दील कंदो। बेनज़ीर भुट्टो जा वाइदा आहिस्ते आहिस्ते पूरा करे रहिया आहियूं। असांजो मंशूर अवाम जी ख़िदमत करणु आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ वज़ीर आज़म इमरान ख़ान खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। संदसि चढ़ाहे त 100 तर्जुमान रखंदड़ हुकूमत घाटी तौर महांगाई करे छॾी आहे। बिजली गैस आम वाइपे जी शयुनि जा अघ वधी विया आहिनि। अवाम परेशान आहे। को हिकु तबिको बि हुकूमत मां ख़ुशि नाहे। हर को सरापा एहतिजाज आहे। पीटीआई खे हुकूमत करण जो को हक़ नाहे। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾे। पंजाब जी घिटीअ में पीपल्स पार्टी जो झंडो फरकायो वेंदो। अवाम जो पैसो बनी गाला जो रंधिणो हलाइण न पर अवाम ते ख़र्च थियणु घुरिजे। ॿियनि जे हथनि में पलजंदड़ सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी ॻाल्हि पिया कनि। सिंध ते हमले जी कंहिं में बि जुरत नाहे। रुॻो आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क खे बचाए सघनि था। निसार अहमद खोड़ो। सिंधु माथरी जी शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी ते गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में जलसो अवामी समुंड उथली पियो। मुशाइरे में नाले वारे रागी मज़हर हुसैन ऐं ॿियनि तरफ़ां शहीद रानी खे भेटा। दुआ पिणु घुरी वई। जालनि तरफ़ां ज़िंदा है बीबी ज़िंदा जे नारनि जी गूंज। शहीदनि जी मज़ारनि ते जज़्बाती मंज़र। रावलपिंडी जे लाखताबाद में शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे हंधि वॾे अंक में जालनि जी आमद। लुड़कनि ऐं सुॾकनि सां भेटा। चारों सूबों की जंजीर बेनज़ीर बेनज़ीर जा नारा। क़ौमी सलामती कमेटी मुल्क जे पहिरें क़ौमी सलामती पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुभाणे मंज़ूरी लाइ वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश करण जो फ़ैसिलो। शहरनि जी हिफ़ाज़त जे लाइ पॉलिसी जो मर्कज़ माशी सलामती हूंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त मुल्क जी हिफ़ाज़त शहरनि जी हिफ़ाज़त सां ॻंढियल आहे। पाकिस्तान कंहिं बि ॾेही ऐं परॾेही ख़तरे खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थो। मुल्क जे पहिरें क़ौमी सलामती पॉलिसी जी तयारी ऐं मंज़ूरी तारीख़ी क़दम आहे। पॉलिसी ते अमल करण लाइ समूरा इदारा मज़बूत हिकमत अमली इख़्तियार कनि। सुप्रीम कोर्ट कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब खे माफ़ करे छॾियो। उहिदे तां हटाइण जो हुकुम वापसि। ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट जे जजनि मुर्तज़ा वहाब में सख़्त जुमलनि जी ॾेवट। ओपन कोर्ट में हुकूमत ख़िलाफ़ वरी ऑब्जर्वेशन पास कई वेंदी आहे। छा असां हलिया वञूं? हुकूमत कम छॾे ॾे। मुर्तज़ा वहाब मिस्टर चुप कयो। तव्हां हिते सियासत करे रहिया आहियो। तव्हां एडमिनिस्ट्रेटर आहियो या सियासी अॻवान। एडमिनिस्ट्रेटर खे शहरनि जी ख़िदमत लाइ रखियो वेंदो आहे। उहिदे ते सियासत नथी करे सघिजे। मुर्तज़ा वहाब एडमिनिस्ट्रेटर थियण जे अहल नाहे। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट तरफ़ां अस्करी पार्क KMC हवाले करण जी हिदायत। नस्ला टावर 15 ॾींहनि अंदरि किराइण जो हुकुम। DG एंटी करप्शन खे DG SBCA ख़िलाफ़ हफ़्ते अंदरि कार्रवाई करण जी हिदायत। अदालत नस्ला टावर जे प्लाट खे मुआवज़े सां मशरूत करे छॾियो। अदालत दिमाग़ सिंध जो आहे त कमिश्नर पंहिंजी रिपोर्ट में लिखियो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कंट्रेक्टर खां रिश्वत तलब करे रही आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿिए ॾींहुं बि बरसात। कराची हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मींहं सबबि थधि जी शिदत में वाधि अची वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में वधीक बरसात थींदी। थंडर सेल्स शहर तरफ़ वधी रहिया आहिनि। मलीर में अरब शिकारियुनि जी वीडियो रिकॉर्डिंग करण तां क़त्ल कयल नाज़िम चौकी जा वारिस अञा ताईं इंसाफ़ जा मुंतज़िर। शीरीन जोखियो हिकु दफ़ो ॿीहर इंसाफ़ जी अपील करे छॾी। संदसि चवणु आहे त संदसि वर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे वारसनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
चेक भेटियो वेठो ज़मीनी तकरार तां झड़े जे नतीजे में औरत क़त्ल। ॻोठ शेर ख़ान टंगड़ी में पीरसन औरत जे क़त्ल खां पोइ इलाइक़े में छिकताण। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में यूरिया भाण जी खोट ख़िलाफ़ राजनपुर जे शहर शावाली मां अगवा थियल हिंदू वापारी चंदरलाल बाज़िया कश्मोर पहुचण ते शहरनि तरफ़ां शानदार आजिया। मथस गुलनि जी वर्खा डीएसपी रोजान जो चवणु आहे त मुख़ खे बिना के भुंग भरण जे बाज़िया करायो वियो आहे। कश्मोर पुलिस चइनि मुखियुनि खे औरताणी आवाज़ ते हिरख जी अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जो चवणु आहे त चइनि ॼणनि खे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए सिंध के अलबेली रागी सरबत सिंधी के विछोड़े के 25 वर विहामी विया। दी बने शायरनि तरफ़ां संदसि क़बर ते हाज़िरी भरे गुल निछावर।